सिकंदर जेका ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं आहिनि अपडेट कयो आहे उन हिसाब सां असांजो बि इहो ई मौक़िफ़ आहे ऐं त जेका कमेटी इंडस्ट्री डिपार्टमेंट सिलेक्शन करे ॾिनी आहे त हिननि उनमें जेका चेयरमैन बि हिन दोस्तनि खे मिली आहे ऐं पोइ भला छो हिन दोस्तनि खे क़बूल कोन्हे पर बहरहाल असां सभु उनखे फॉलो कंदासीं ऐं उन ई शेड्यूल मुताबिक़ हलंदासीं। बाक़ी इन खां अॻु में जॾहिं साईं नौजवाननि जो जॾहिं कट थियो जॾहिं छड़वी तंज़ीम तॾहिं असां मुंहिंजे घर ते वेठा हुआसीं साईं सरमदो असां उतां शुरूआति कई हुई ऐं हींअर बि सूरत हाल उहा ई ॾिसो पिया माना पेटियल खे सिधो थींदे अञा कोन था ॾिसूं। उस्तादनि जा मसइला जी साईं इमरान ॿुधायो साईं वान ॻाल्हि कई सलीम वारनि असां ग्राउंड ते वेठा आहियूं उहे मसइला अपग्रेडेशन जा हुजनि या बायोमेट्रिक जा मसइला हुजनि उहा डिस्ट्रिक्ट ताईं बायोमेट्रिक न आई डायरेक्टर लेवल ताईं न आई माना इन 4 सालनि में असांखे मर्कज़ कुझु बि वठी कोन ॾिनो उस्तादनि खे। हाणे इन इलेक्शन जो को फ़ाइदो कहिड़ो भला इन जॾहिं इलेक्शन थिए थी सिर्फ़ु रुॻो पंहिंजी सरदारी जे लाइ पंहिंजी उहिदे जे लाइ या पंहिंजी चङ मुर्सी जे लाइ या उहो कुझु पैसनि जी लालच में सॼी सिंध जे उस्तादनि खे उहो परेशान कनि था। सो मायूसी आहे नौजवाननि में बि आहे ऐं जेके बि उस्ताद आहिनि उहे सभु मायूस आहिनि तनज़ीम जे सॼे हिन सिस्टम खां। पर बहरहाल असां वरी बि पुरुमीद आहियूं त हाणे जेको ही प्रोसेस हलंदो हिन में सुठा दोस्त ईंदा कमु कंदा ऐं का नई क़यादत अचे सो असां साईं सां गॾु